जानू बार बार चाय जा कप ठाए ठाए ही आखिरी दफ़ो ई थी। छा कयां जानू तुझे त चांहि एॾी वणंदी छो आहे। हाणे अहिड़ी तारीफ़ मिले छा मां अंदरि अची थो सघां? तुंहिंजी वाइफ इलाही सुठी चांहि ठाहींदी आहे। थैंक यू सर। तव्हां टेंशन न वठो, मां हिन ई बिल्डिंग में रहंदो आहियां, तव्हां परेशान न थीजो। हे मुंहिंजो स्टाइल जेको अथव न, इहो अहिड़ो स्टाइल अथव। मां ड्यूटी ऑन में बि ईअं हूंदो आहियां, ड्यूटी ऑफ में बि ईअं हूंदो आहियां, सम्झव? कल रात हिन बिल्डिंग में हिकिड़ो मर्डर थियो आहे। किथे वो तव्हां त न कयो आहे? मजाक तो क्या अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तव्हां हिते छा ॾिठो? असां हिते कुछ भी न ॾिठोसीं। सर मरण वारो ईअं पियो लॻे ॼण हुनजे पुठियां को आहे, पर ख़बर न आहे। सर हुन जूं अखियूं ईअं कढियूं हुयूं। छा मतलब? सर कोई जिन भी थी सके थो। जिन? अॼोके दौर में तव्हां ही कहिड़ी ॻाल्हियूं था कयो? जिन? तुझी वाइफ चाय इलाही सुठी ठाहींदी आहे, सम्झई?